अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं तव्हांजो पंहिंजो दोस्त कामरान मलार। दोस्तों, कारूंजर खां कराची ताईं, कराची खां कश्मीर ताईं सभिनी सिंध वासियुनि खे मूं कामरान मलार जो सलाम शाल क़बूल पए। तव्हां मूंखे यूट्यूब चैनल ते ॾिसी रहिया हूंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल जो नालो आहे कामरान मलार टिकटॉक। टिकटॉक इन लाइ रखियो आहे छाकाणि त मूं टिकटॉक ते कमु कयो आहे ऐं टिकटॉक ते मूंखे सिंधी क़ौम ॾाढो प्यारु ॾिनो आहे। उहो प्यारु आऊं भायां त मूंखे यूट्यूब ते बि मिले, उन जे करे मूं यूट्यूब चैनल ठाहियो आहे जिते अञा सब्सक्राइबर त ठीकु आहिनि, पर 1000 सब्सक्राइबर थियनि ऐं 4000 वॉच टाइम थिए त पोइ मुंहिंजो यूट्यूब चैनल मोनेटाइज़ थी सघे थो। टाइम कढी तव्हांजे लाइ सोशल मीडिया ते कमु कयूं पिया। अगरि तव्हां सपोर्ट कंदो, तव्हां प्यारु ॾींदो यूट्यूब ते, त पोइ अञा पंहिंजे कम खे जेको न वधीक ध्यानु ॾिबो, वधीक सुठो कॉन्टेंट तव्हांजे लाइ आणिबो। चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां यूट्यूब ते सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे बि प्रेस कयो, जीअं ईंदड़ हर वीडियो तव्हां ताईं पहुचे। हर वीडियो खे वॉच कयो, तव्हांखे ॼाण मिलंदी इन थर जे माॻनि जे वण टिण पखीअ थर में ॻाल्हाइजी वेंदड़ ॿोलियुनि जी बि तव्हांखे ॼाण मिलंदी आहे यूट्यूब चैनल ते। त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां हिकु भिट ते। हीअ बि थर आहे, मुंहिंजो थर जेको वसे त थर न त भर ई भर आहे। हींअर शुक्र अल्हम्दुलिल्लाह खोड़ सारी बरसाति पई आहे। 16 अगस्त 17 अगस्त खां बैदि हीउ ॾाढो मुल्क ज़बरदस्त लॻो पियो। हेॾां तव्हां ॾिसी सघो था, साई चादर ओढे छॾी आहे, असां ईअं ई चवंदासीं सवली सिंधीअ में। सो तव्हां दोस्तनि खे वरी बि इहो रिक्वेस्ट आहे, मुंहिंजे टिकटॉक अकाउंट ते 1,20,000 प्लस फॉलोवर आहिनि, पोइ 1,23,000 आहिनि, अलाए 24 हज़ार फॉलोवर आहिनि। पर इन्हनि 1,23,000 24,000 फॉलोवरनि मां मूंखे को बि फ़ाइदो न आहे। फ़ाइदो इहो आहे त तव्हां दोस्त इज़त ॾियो था, प्यारु ॾियो था, पर जेको अर्निंग थिए ऐं जेको मोनेटाइज़ थिए उहो टिकटॉक जो सेटअप न आहे। ऐं फेसबुक ते बि कमु कयूं पिया, उते बि तव्हां प्यारु ॾियो था, पर फेसबुक ते बि इहो मोनेटाइज़ जो सेटअप न आहे, उहो आहे यूट्यूब ते। सो तव्हां सभई दोस्त जेके फेसबुक ते ॾिसो था, टिकटॉक ते ॾिसो था, उहे सभई दोस्त तव्हां यूट्यूब ते अचो, असांजा ही वीडियोज़ ॾिसो। तक़रीबन 5 खां 7 मिंट ताईं वीडियोज़ हूंदियूं आहिनि, या 10 मिंट ताईं। उन्हनि वीडियोज़ खे तव्हां वॉच कयो, फुल वॉच कयो, त जीअं वॉच टाइम बि पूरो थी सघे। ऐं हाणे मौसम बि ॾाढो ज़बरदस्त लॻो पियो आहे। आकाश अंसारीअ जी शाइरी तव्हां दोस्तनि जे नाम कयूं था। वक़्त जी चीच में ज़िंदगीअ जो छलो, वक़्त जी चीच में ज़िंदगीअ जो छलो, पियो थिए घिर घिलो यार जल्दी मिलो। जियो जबरूत जनमनि खां वीराना, जियो जबरूत जनमनि खां वीराना, साह सामी अहिड़ो मिड़े महिमान आ, तरसंदो केसि ताईं भला काफ़िलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो। दोस्तों, तव्हां दोस्तनि खे मुंहिंजे यूट्यूब चैनल जी पारत आहे। तव्हां सिंधी दोस्तनि खे तव्हांखे इहो रिक्वेस्ट कयां पियो त तव्हांजे लाइ असां कमु कयो आहे, तव्हां ई असांखे प्यारु ॾिनो आहे, अञा इहो प्यारु असांखे यूट्यूब ते ॾेखारियो। तव्हां रूबरू में मूंखे काफ़ी दोस्त मिलंदा आहिनि ऐं ॾाढो प्यारु कंदा आहिनि, ख़ुदा जो कसम ॾाढी इज़त ॾींदा आहिनि। ऐं उन्हनि दोस्तनि जो थोराइतो आहियां, सॼी सिंधी दोस्तनि जो, जेके मूंखे ॾिसंदा आहिनि, फॉलो कंदा आहिनि, मुंहिंजी शाइरी ॿुधंदा आहिनि, मुंहिंजी कॉमेडी वीडियोज़ ॾिसंदा आहिनि, या जेको बि व्लॉगिंग वारो सेटअप आहे उहो मुंहिंजो यूट्यूब ते आहे। हाणे तव्हां यूट्यूब ते अचो ऐं सब्सक्राइब कयो। सिंध सलामत, साथ सलामत, सदाईं गॾु, हक़ लतीफ़, सच लतीफ़।